नाज़रीन, हैदराबाद में हर साल जी हिन साल भी जीलानी वेलफेयर फाउंडेशन ऐं हाजी अब्दुल अज़ीज़ मेमण वेलफेयर पारां 15 ग़रीब जोड़नि जी इज्तिमाही शादी वारी तक़रीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां ॾिसूं था साकिब कुबर जी रिपोर्ट। सिंध बे नंबर वाले शहर हैदराबाद में भी हर साल जीअं हिन साल भी जीलानी वेलफेयर फाउंडेशन ऐं हाजी अब्दुल अज़ीज़ मेमण वेलफेयर पारां हिन साल भी 15 ग़रीब जोड़नि जी इज्तिमाही शादी वारी तक़रीब लतीफ़ाबाद जे बाग मुस्तफ़ा ग्राउंड में मुनक़िद कई वई। तक़रीब में शरीक सुन्नी तहरीक जो सरबराह इंजीनियर सरवत एजाज कादरी, ख़ालिद कादरी, इमरान मेमण समेत मुख़्तलिफ़ तबक़नि सां तालुक़ रखंदड़ शहरियुनि ऐं घोट कुंवार जे माइटनि बि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तक़रीब खे ख़िताबंदे हिननि चयो त हिन साल 15 ग़रीब ख़ानदाननि सां तालुक़ रखंदड़ जोड़नि जी इज्तिमाही शादी कराई पई वञे। हिननि चयो त अॼोकी इज्तिमाही शादी में फ़ी जोड़े खे 2 खां 3 लख जो ॾाज पिणु ॾिनो पियो वञे। उन मौक़े ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त माते जो इंशाअल्लाह ताला अल्लाह के कुर्ब का जरिया बनती है। सबको इस कार्य खैर में बढ़ चढ़ के हिस्सा लेना चाहिए। जिलानी वेलफेयर, इसके रुफ़क़ा, इसके दोस्त अहबाब को और बिलखुसूस तमाम दूल्हा और दुल्हन को मुबारकबाद और अल्लाह ताला हम सबको तौफीक अता फरमाए कि हम सब मिलकर इस तरह की मतलब हर डिस्ट्रिक्ट में, हर ज़िले में करें ताकि हम भी उन बहनों का सहारा बने। कोशिश होंदी आहे त जेके ग़रीब माण्हू अॼु महांगाई जे दौर में माण्हू ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ बि पंहिंजो बंदोबस्तु नथो करे सघे, पोइ पंहिंजी न्याणी जी शादी कीअं कंदो, ॾाज कीअं कंदो। त असां जेके ग़रीब फैमिली बिलोंग्स कनि था, असां उन्हनि खे ॾाज जी शिकल में सॼो फर्नीचर, वॉशिंग मशीन, डिनर सेट, सिलाई मशीनूं, फर्नीचर, किचन ऐं ज़रूरियात ज़िंदगी जो जेको सॼो सामान हूंदो आहे उहो असां उन्हनि खे फराहम कंदा आहियूं। कहना चाहूँगी कि उनकी शादियाँ होनी चाहिए और ऐसे जो हैं इंतज़ामात सिर्फ इनको ही नहीं, हर जो मतलब अफोर्ड कर सकते हैं उन सबको करनी चाहिए ताकि मतलब जिन बच्चियों की शादी नहीं हो पाई उनकी हो सके। ॾाढो सुठो था महसूस कयूं। ग़रीबत जे वजह सां शादी न पई थिए, इन जे करे तमामु ख़ुशी आहे। अॼु असांजी शादी आहे जो मुंहिंजी ख़ुशि आहियां। ये कहना चाहूंगी कि जहेज के बगैर भी लड़कियों को अपनाना चाहिए। ये बहुत अच्छी बात है कि वो जहेज तो लड़का कमा के भी ले सकता है, तो इसी तरह गरीब लड़कियों की शादी है, ये बहुत अच्छी बात है, लेकिन जहेज के बगैर आप करनी चाहिए शादी। ये प्रोग्राम असा जो गरीब मायूं आहिनि, जो छोकिरियूं आहिनि, उन्हनि जे असां हर शइ ॾियूं था, फर्नीचर ॾियूं था, पाण जा पंखा आहिनि, जो चीज़ूं आहिनि जो घर में इस्तेमालु हूंदियूं आहिनि हर शइ ॾींदा आहिनि। ये असांजो छठो सालानो प्रोग्राम है। पाण जी मदद पाण करूं था, किन्हनि ते रुपयो न वठूं था हिननि कम में। ये असांजी मदद पाण जी मदद पाण करा थो हाजी अब्दुल अज़ीज़ मेमण जे करे। ॾाज में फर्नीचर, पेडेड सेट, फैन, कुर्सियूं, डिनर सेट समेत घर में इस्तेमालु थींदड़ हर सामान पिणु ॾिनो वियो। जॾहिं त हिननि 15 शादी कंदड़ जोड़नि जो तालुक़ु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जूं इज्तिमाही शादियूं जेके आहिनि सरकारी लेवल ते थियणु घुरिजनि, त जीअं घरनि जे अंदरि ग़रीब न्याणी जी जेका आहे उहा शादियूं थियनि त जीअं उनजा घर आबाद थी सघनि। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।